नाज़रीन, अमरीका चयो आहे त चूंडनि में धांधली ते मुकमल जांच चाहियूं था। जांच लाइ पाकिस्तानी कानूनी निज़ाम पहिरियों मुनासिब क़दम हूंदो। वधीक क़दम जी ज़रूरत पवे त गौर करे सघिजे थो। अमरीकी परॾेही खाते जे तर्जुमान मैथ्यू मिलर हफ़्तेवार ब्रीफिंग में चयो आहे त बेज़ाब्तिगियुनि जी जांच ॾिसण था चाहियूं। अमरीका जमहूरी अमल जो एहतराम करे थो। मैथ्यू मिलर जो वधीक चवणु आहे त पाकिस्तान धांधली ते ख़दशनि जो इज़हार कयो आहे। पाकिस्तानी हुकूमत खे चयो आहे त चूंड नतीजनि जो एहतराम कयो वञे। नाज़रीन, अवां खे हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर ॾियूं पिया। अमरीका चयो आहे त चूंडनि ते धांधली जी मुकमल जांच चाहियूं था। जांच लाइ पाकिस्तानी कानूनी निज़ाम पहिरियों मुनासिब क़दम हूंदो। वधीक क़दमनि जी ज़रूरत पवे त गौर करे सघिजे थो। अमरीकी परॾेही खाते जे तर्जुमान मैथ्यू मिलर हफ़्तेवार ब्रीफिंग में चयो आहे त बेज़ाब्तियुनि जी जांच ॾिसण था चाहियूं। अमरीका जमहूरी अमल जो एहतराम करे थो। मैथ्यू मिलर जो वधीक चवणु आहे त पाकिस्तान सां धांधली ते ख़दशनि जो इज़हार कयो आहे। पाकिस्तानी हुकूमत खे चयो आहे त चूंड नतीजनि जो एहतराम कयो वञे।